मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल्आक़िबतु लिलमुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम व क़ाल अल्लाहु तआला कुल अऊज़ु बिरब्बिल फ़लक़ मिन शर्रि मा ख़लक़ व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रिन नफ़्फ़ाथाति फ़िल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद। व क़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र कुल अऊज़ु बिरब्बिन नास मालिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वस्वासिल ख़न्नास अल्लज़ी युवस्विसु फ़ी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। सदक़ल्लाहुल अज़ीम। व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। भाया मोहतरम मुअज़्ज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। इंसान पंहिंजे इख़्तियार सां नेकी नथो करे सघे त इंसान पंहिंजी ताक़त सां गुनाह खां बि नथो बची सघे। गुनाह खां बचाइण वारी ज़ात बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे ऐं नेकी जी तौफ़ीक़ बि जेकी मिलंदी आहे उहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां मिलंदी आहे। गुनाहनि खां बचाइण वारी ज़ात अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। इन जो मिसाल क़ुरान हकीम में यूसुफ़ अलैहिस्सलाम खे जंहिं टाइम बीबी ज़ुलेख़ा हिकु कमरे जे अंदरि बंदि कयो ऐं गुनाह जे इरादे सां यूसुफ़ अलैहिस्सलाम खे कमरे जे अंदरि घुरायो ऐं इन खां बाद में अल्लाह ताला यूसुफ़ अलैहिस्सलाम जी हिफ़ाज़त कई ऐं यूसुफ़ अलैहिस्सलाम पैगम्बर आहे ऐं यकीन तौर ते उन पैगम्बर जी दिलि जे अंदरि अल्लाह जो ख़ौफ़ तमामु मख़लूक़ात खां ज़्यादा हूंदो आहे। उन तमामु वॾे गुनाहनि खां अल्लाह ताला यूसुफ़ अलैहिस्सलाम जी हिफ़ाज़त अता फ़रमाई ऐं यूसुफ़ अलैहिस्सलाम जिन जो उन गुनाह खां अल्लाह जे फ़ज़ुल सां बची करे निकिता ऐं बाद में यूसुफ़ अलैहिस्सलाम इहा ई ॻाल्हि कई त ए मुंहिंजा रब, हर हिकु नफ़्स बुराई चाहींदो आहे ऐं हर हिकु नफ़्स जे अंदरि इहा ख़्वाहिश रखियल हूंदी आहे मगर जंहिंखे तूं बचाई। तुंहिंजे फ़ज़ुल सां ई इंसान जेको आहे गुनाह खां बची सघे थो ऐं इंसान जी जेतिरी वॾी नेकी हूंदी आहे अल्लाह ताला उनखे गुनाहनि खां बचाईंदो आहे। बाक़ी रहियो मसइलो, जेकॾहिं अगरि गुनाह ऐं मासियत ज़्यादा आहिनि, गुनाह ज़िंदगी जे अंदरि तमामु घणा आहिनि, त पोइ गुनाह वारी लिस्ट जे अंदरि बंदो हलंदो रहंदो आहे ऐं जेकॾहिं नेकी ज़्यादा आहे, नेकी जा कम घणा आहिनि, पोइ अल्लाह ताला हिन जी दुनिया बि जेको आहे आसान बनाईंदो आहे ऐं आख़िरत बि अल्लाह ताला हिन जी आसान बनाईंदो आहे। दुनिया एतिरी आसान न हूंदी जेतिरी असां सोचूं था त दुनिया जे अंदरि जेके लायूं चाढ़ियूं उहे लाज़िमी ईंदियूं, हालात जेके ईंदा आहिनि उहे बिल्कुलु ईंदा, पर जेके हालात ख़तरनाक ईंदा आहिनि अल्लाह ताला उनखां महफ़ूज़ रखंदो। बाक़ी रहियो मसइलो दुनिया जे अंदरि टेंशन, दुनिया जे अंदरि ग़म, दुनिया जे अंदरि परेशानी, मौत जो वाक़िअ थियणु, माल जो ख़तमु थियणु, हे सभु जेके वाक़िआ इहे सभु जेको आहे पेश थींदा रहंदा। पोइ कॾहिं जेको आहे ख़ुशी जी लहर, कॾहिं ग़म वारी लहर,
बहरहाल इन जो तालुक़ु इंसान सां आहे आहे ऐं उहे ई शख़्स कामयाबु थी विया जंहिं बंदनि पंहिंजो तालुक़ु अल्लाह सां बनायो ऐं दुनिया में जेकॾहिं उन्हनि वटि मुसीबत पहुती उन मुसीबत ते चयूं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन ऐं जेकॾहिं का ख़ुशख़बरी पहुती त उन ते अल्लाह ताला जो शुक्र कयूं। इहे बंदा हक़ीक़ी बंदा कामयाबु आहिनि दुनिया जे अंदरि। त असांजे मथां बि जेकॾहिं का ख़ुशी जी या ग़म वारी लहर अचे बंदो अल्लाह ताला जी तरफ़ रुजू थिए त या अल्लाह हे जेकी बि ख़ुशी पहुती आहे यकीन तौर ते हिन ख़ुशी खे तूं पहुचायो आहे ऐं हे जेको ग़म मूंखे पहुतो आहे तूं मुंहिंजो रब आहीं, मां इन ते सब्र कयां थो। हे हिकु ईमान वारे जी ज़िंदगी आहे ऐं ईमान वारे जी ज़िंदगी ईअं हुजणु खपे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान जी ज़िंदगी अहिड़ी बनाई। क़ुरान हकीम हिकु जेकी किताबु आहे इहा किताबु निजात वारी किताबु आहे। इन जे अंदरि अल्लाह ताला इंसान जी ज़िंदगी जा मसाइल जा हल लिखिया आहिनि। हाणे उन क़ुरान खे असां पढ़ंदासीं अल्लाह ताला असांजी ज़िंदगी आसान बनाईंदो ऐं क़ुरान खे पढ़णु इंतिहाई ज़रूरी आहे। जेकॾहिं क़ुरान जी तिलावत क़ुरान खे पढ़ूं नथा त पोइ मसाइल जेके आहिनि ॾींहों ॾींहों वधंदा वेंदा, मसाइल घटि न थींदा। ॾिसो हिकु असांखे बुख़ारु थींदो आहे, बुख़ार खां बाद में असां दवा वठंदा आहियूं ऐं डॉक्टर त असांखे दवा ॾींदो आहे। इन खां बाद में डॉक्टर चवंदो आहे हे दवा खाइण खां बाद में तूं जेको ठीकु थी वेंदे। यकीन थी वेंदो आहे, यकीन थी वेंदो आहे, न थी वेंदो आहे, यकीन थी वेंदो आहे त साईं फलाणो माहिर डॉक्टर आहे उन चयो त हे दवा खाईंदे हिन दवा खां बाद में तूं ठीकु थी वेंदे। यकीन थी वेंदो आहे मां सही थी वेंदुमि। कुझु टाइम खां बाद में ठीकु बि मां थी वेंदो आहियां। इलाज वठणु सुनत अमल आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो आहे साहिबनि इलाजु वरितो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घर वारनि इलाजु वरितो, बाज़ मौक़े ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि इलाजु खाधो। त सिहत खे जेकॾहिं नुक़सानु पहुचे त बंदो इलाजु खाए, अल्लाह ताला उनजी शिफ़ा दुनिया जे अंदरि रखी आहे। जेको बि मर्ज़ु दुनिया जे अंदरि आहे उन मर्ज़ जी दवा बि अल्लाह ताला हिन सरज़मीन ते लाथी आहे। त हाणे असां जेकॾहिं असांजी सिहत खे तकलीफ़ पहुचे त असां डॉक्टरनि जी तरफ़ वेंदा आहियूं, पर क़ुरान हकीम जे अंदरि बि अल्लाह ताला शिफ़ा रखी आहे। क़ुरान हकीम जे अंदरि बि अल्लाह ताला शिफ़ा रखी आहे। ॿ सूरतूं जेको मां तिलावत कयुमि, कुल औज़ु बिरब्बिल फ़लक़, कुल औज़ु बिरब्बिन नास। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अल्लाह ताला इहो ख़ज़ानो मुंहिंजी उम्मत खे तमामु वॾो ॾिनो आहे, तमामु वॾो इहो ख़ज़ानो अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत खे ॾिनो आहे। पोइ फरमायूं जिन्नात खां, शयातीन खां ऐं तमामु वॾे शर खां जेकॾहिं मुंहिंजी उम्मत बचणु चाहे थी त इन आयतुनि खे सुबुह ऐं शाम पढ़ण जी कोशिशि करी। हाणे साईं पढ़े केरु? असां चवंदो पढ़े बि जेको मौलवी। शयातीन ऐं जिन्नात ऐं तमामु वॾे ॾुखियनि मसइलनि खां जेकॾहिं हल चाहियो था त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन मुअव्वज़तैन खे पढ़ण जी कोशिशि कयो। 3 मरतबा कुल औज़ु बिरब्बिल फ़लक़, 3 मरतबा कुल औज़ु बिरब्बिन नास, सुबुह शाम पढ़ो। फरमायो मुंहिंजो हर हिकु उम्मती हिफ़ाज़त में रहंदो। त आमाल आसान आहे साईं ॾुखियो आहे? इंतिहाई आसान आहे। हाणे करे केरु? हाणे करे केरु? करिणो असांखे ई पवंदो। क़ुरान जी तिलावत इंतिहाई ज़रूरी आहे। त छाजे करे हे असांजी किताबु आहे, हे असांजे मज़हब जी किताबु आहे। अल्लाह ताला हिन खे नाज़िल कयो आहे ताकी इंसान हिन खे पढ़े ऐं पढ़ंदासीं पंहिंजो ई फ़ाइदो थींदो। ॾिसो साहबा खे क़ुरान सां वॾो शौक़ु हुयो। साहबा खे क़ुरान सां इंतिहाई वॾो शौक़ु हुयो। साहबा पाण क़ुरान पढ़नि पिया, हिफ़िज़ कनि पिया, इन सां गॾोगॾु पंहिंजे घर वारनि खे बि हिफ़िज़ कराइनि पिया, पंहिंजे नंढे ॿारनि खे बि क़ुरान जी तालीमात ॾियनि पिया। अॼु अफ़सोस सां चवणो पए थो असांजा ॿार त पंहिंजी जॻह ते, असांजो घर वारियूं पंहिंजी जॻह ते, असांखे क़ुरान पढ़णु नथो अचे। ईअं साईं आहे न आहे? 30 साल उमिरि थी वई आहे, क़ुरान पढ़णु नथो अचे। 25 साल उमिरि थी वई आहे, क़ुरान पढ़णु नथो अचे। दुनिया जी तूं इंग्लिश किताब थो पढ़ी, दुनिया जी तूं उर्दू वारी किताब थो पढ़ी ऐं इन मुस्लमान खे सिधो ॾिसी करे क़ुरान पढ़णु अचे, अफ़सोस जो मक़ाम आहे साईं। हिन दीन जो, दीन इस्लाम जो क़दुरु कयो। दीन इस्लाम जो असां क़दुरु कंदासीं, अल्लाह ताला दुनिया बि बनाईंदो ऐं आख़िरत बि बनाईंदो। ऐं जेकॾहिं क़दुरु न कंदासीं त ज़िंदगी मां दीन निकिरी वेंदो। आमाल अहिड़ा आहिनि
आमाल अहिड़ा आहिनि जंहिंसां ज़िंदगी जेको आहे बणिजी वेंदी आहे। आमाल अहिड़ा आहिनि जंहिंसां ज़िंदगी तब्दील थी वेंदी आहे। जेकॾहिं आमाल खे छॾे ॾियो ज़िंदगी जेको आहे चेंज न थींदी। तव्हांखे पंहिंजो आज़म तो हिकिड़ो ॿुधायां पियो। ॾिसो, नमाज़ पढ़ण सां 100% नमाज़ मसाइल खे हल कंदी आहे। तूं पुटु पाणी ते गिलास भरे अचु, भरिया आहीं? हा ठीकु आहे, खणी अचु। नमाज़ हिकु अहिड़ी शइ आहे जेकी मसाइल खे हल करण वारी आहे। ऐं जेकॾहिं ज़िंदगी अंदरि नमाज़ न हुजे, ज़िंदगी अंदरि नमाज़ न हुजे त मसइला बि हल न थींदा। ज़िंदगी में जेकॾहिं नमाज़ न आहे न त मसइला हल न थींदा। तव्हांजा वॾा आसान मसइला बि हल न थींदा। आमाल सां दुनिया जा कुझु तालुकात बदिलिया आहिनि। आमाल सां तव्हां जुड़ियल आहियो त अलाह ताला तव्हांजा मामला जेको आसान कंदो वेंदो। ऐं जेकॾहिं आमाल सां जुड़ियल न आहियो त मामला जेको मुशक़त जी तरफ़ वेंदा, मामला ॾुखियाई जी तरफ़ वेंदा। त हुन आमाल में अलाह ताला कलमे खां बाद में जेकी शइ मुस्लमान जे मथां लाज़िम कई आहे, मुस्लमान जे मथां अलाह ताला ज़रूरी कई आहे, उहा शइ नमाज़ आहे। नमाज़ खे जेको मुस्लमान पाबंदी सां पढ़ण जी कोशिशि करे, ऐं नमाज़ खे जेकॾहिं पाबंदी सां न पढ़ंदासीं त पोइ मामला असांजे ॾुखियाई जी तरफ़ वेंदा। तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो आज़िम थो ॿुधायां पियो। ॾिसो, मां नमाज़ पढ़ाईंदो आहियां हिते, 5 वक़्त मुंहिंजी नमाज़ मुक़ररु आहे। 5 वक़्त मुंहिंजी नमाज़ हिते मुक़ररु आहे। मां नमाज़ पढ़ाईंदो आहियां। कुझु टाइम पहिरियां 4 वक़्त त मां मुकमल नमाज़ हिते पढ़ाईंदो आहियां। कुझु ॾींहं पहिरियां 1-2 नमाज़ुनि जे अंदरि कमी थी, सिर्फ़ु फजर नमाज़ जे अंदरि कमी थी। सिर्फ़ु 2 ॾींहं जेको आहे फजर जी नमाज़ न पढ़ी, बाद में कज़ा करे बि बाद में पढ़ी, पर उहा टाइम खां मूंखां निकिरी वई। यकीन कयो, आसान खां आसान मुंहिंजा मामला सिधा न पिया थियनि। हाणे हिते को आज़िम थो करे त हिकिड़ो पेशमाम 4 वक़्त नमाज़ पढ़ाए बि अथो, हिकिड़ी नमाज़ रुगो निकिरी वई त जेके ॾींहं जा मामला आहिनि उहे मामला सिधा मुंहिंजा न पिया थियनि। ऐं जेको बंदो 5 वक़्त नमाज़ ई न पढ़े उनजो मामिलो सिधो थींदो? त थींदो मामिलो सिधो? न थींदो मामिलो सिधो। त आमाल हिकिड़े, आमाल जे अंदरि ताक़त आहे। ॾिसो, असांजा जेके बि दुनिया जे अंदरि कमु न थियनि था, असांजी कमी कोताही आहे। असांजी नमाज़ जे अंदरि नुक़्स आहे, असांजी नमाज़ जे अंदरि कमज़ोरी आहे। इन जे करे दुनिया वारा मामला असांजे कंट्रोल में न ईंदा आहिनि। तव्हां नमाज़ पढ़ी करे अलाह ताला खां पंहिंजे मामलात जी आसानी घुरो। या अलाह, हे मुंहिंजो मामिलो जेको आहे हिनखे आसान तूं ई बनाईंदी। अलाह खां सवाइ कोई न आहे जेको तव्हांजे मामलात खे आसान बनाए। अलाह ई बनाईंदो। ऐं रुजू कंहिंजे तरफ़ थियूं? रुजू असां अलाह जी तरफ़ थियूं। दुनिया जो कोई बि इंसान तव्हां सां उन टाइम ताईं हमदर्दी न कंदो। दुनिया जो कोई बि इंसान तव्हां सां उन टाइम ताईं आसानी जो मामिलो न कंदो जेसि ताईं उनजी दिलि खे अलाह ताला नरम न बनाए। अलाह ताला दिलि खे नरम बनाईंदो त उन बंदे जा उहे मामला जेको सिधा थींदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तमामु बनी आदम जी दिलि जेकी आहे उहा अलाह ताला जे कंट्रोल में आहे। दिलि अलाह जे कंट्रोल में आहे। हाणे दिलनि खे फिराइण वारी ज़ात अलाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। पोइ अलाह ताला तव्हांजे ख़ैर जी तरफ़ फिराए छॾे या तव्हांजी शर जी तरफ़ फिराए छॾे। बहरहाल, जेके मामला तव्हां खां रोज़ानो तव्हांजी ज़िंदगी खां निकिरनि था न, उन जे मुताबिक़ आसमान खां हेठि मामला लहनि था। जेकॾहिं असां गुनाह ज़्यादा था कयूं त पोइ ज़मीन जी तरफ़ जेको आहे शर ईंदो। ज़हर अल फ़साद फ़िल बर्र वल बहर बिमा कसबत ऐदिन नास, या क़ुरान हकीम जी आयत आहे। अल्लाह ताला फरमायो, दुनिया जे अंदरि कोई बि फ़साद ईअं वजूद में न ईंदो मगर जैसे इंसान पाण जेको आहे फ़साद ज़ाहिर न करे। इंसान जो जेको हे हथु आहे, हे हथु जेको कुझु कमु कंदो न, इंसान जे जिस्म मां जेके बि अमाल सादिर थींदा उन जे मुताबिक़ दुनिया जी तरफ़ फ़ैसिला ईंदा आहिनि। असांजे मथां जेके हालात ईंदा आहिनि इहे असांजा पंहिंजा गुनाह हूंदा आहिनि, जंहिंजे करे असांखे हालात सुभाणे मुशक़त वारा ॾिसणा पवंदा आहिनि, तकलीफ़ वारा ॾिसणा पवंदा आहिनि। अलाह ताला कंहिं बि बनी आदम खे तकलीफ़ वारो नाहे बनाईंदो। अलाह ताला कंहिं बि मुस्लमान खे तकलीफ़ वारो नाहे बनाईंदो, मगर उनजे मथां जेके उन ज़िंदगी जा फ़ेल कया आहिनि उनजे मुताबिक़ अलाह ताला आज़माइश हेठि लाहींदो आहे। त बंदो हर टाइम अलाह ताला जी तरफ़ रुजू करण जी कोशिशि करे। अलाह पैदा कयो आहे, असांजो तमामु कंट्रोल अलाह जी तरफ़ आहे।
असांजी पूरी ज़िंदगी अल्लाह ताला जे कंट्रोल आहे। पैदा उन कयो आहे ऐं उन जी तरफ़ असां मोटी वेंदासीं। दुनिया जो क़याम इंतिहाई नंढो क़याम आहे। दुनिया जो क़याम ईअं ई आहे, ॾिसो कंहिं बंदे जे हथ में 1 लख रुपयो हुजे, कंहिं बंदे जे हथ में 1 लख रुपयो हुजे ऐं उन लख सां गॾु 1 रुपयो बि हुजे, 1 रुपयो बि हुजे, कोई बंदो उनखे चवे त इहो 1 जेको रुपयो आहे इहो ॾे, बाक़ी 1 करोड़ तो वटि हुजे, त हे चवे त न, ईअं त न कंदुमि, हिन लख जे बदिरो तोखे इहो 1 रुपयो जेको मथियो आहे न इहो बि तोखे न ॾींदुमि। अची करे उहो बंदो हिन खां 1 लख रुपयो ई खसे छॾी, हाणे हिन वटि बधो 1 रुपयो, त नादान बंदो त आहिनि जेको 1 रुपयो न पियो ॾे, 1 रुपये जे करे पंहिंजो 1 लख रुपयो जेको ज़ाया करे छॾियईं। यादि रहणु खपे दुनिया जी ज़िंदगी आख़िरत जे मुक़ाबले में इन 1 रुपये जे बराबरि आहे। इहो 1 रुपयो, इहो 1 जेको मिंट आहे, इहो अल्लाह ताला खे ॾेई छॾियो। आख़िरत जी जेकी लामहदूद ज़िंदगी अल्लाह ताला तव्हांजे हवाले कंदो। दुनिया जी ज़िंदगी जो सफ़र सिर्फ़ु इहो ई आहे। तव्हां दुनिया जे अंदरि 50 साल रहो, 60 साल रहो, तव्हांखे मालूम ईअं थींदो तव्हां चंद लम्हा बसि गुज़ारिया आहिनि, थोरो टाइम था रहिया हो, वधीक मालूम कुझु बि न थींदो। तव्हां चवंदो चंद मिंट जेको मां दुनिया जे अंदरि रही आयो आहियां, त अल्लाह ताला फरमायो इन चंद मिंटनि जे करे मां अल्लाह ताला जे गुस्से खे ऐं कावर खे ख़रीद न कयो, मां अल्लाह ताला खे राज़ी कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो होशियारु बंदो, दाना बंदो उहो ई आहे जेको हिन दुनिया जे अंदरि रही करे अल्लाह ताला खे राज़ी करे, ऐं नादान बंदो उहो आहे जेको हिन दुनिया जे अंदरि रही करे अल्लाह ताला जे गुस्से खे ऐं कावड़ खे ख़रीद करे ऐं अल्लाह जी तरफ़ अचे। से गुनाह जेकॾहिं ज़िंदगी में थी विया, मासियत जेकॾहिं थी वई, त इहो बंदो अल्लाह खे नाराज़ पियो करे ऐं अल्लाह ताला नाराज़ थी वियो, अल्लाह ताला नाराज़ थी वियो, त इन बंदे जी पूरी ज़िंदगी जेको हो तबाह थी वई। त मक़सद खे ॾाढो रखी करे मुस्लमान पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि, त अल्लाह ताला छाजे खां मोकिलियो यार? अल्लाह ताला छो मोकिलियो आहे मूंखे दुनिया जी तरफ़? अल्लाह ताला मुंहिंजो वजूद छाजे खां रखियो आहे हिन दुनिया जी तरफ़? ॾिसो 1,24,000 पैगम्बरनि जी दावा अल्लाह जो कसम ग़लति नथी थी सघे। 1,24,000 पैगम्बरनि इहा ॻाल्हि कई त क़यामत हक़ आहे, जेको तव्हां बुरो कमु कयो था उनजी सज़ा मिलंदी क़यामत ॾींहुं, जेको तव्हां भलो कमु कयो था त उनजो बदिलो अल्लाह ताला तव्हांखे क़यामत ॾींहुं ॾींदो। ऐं अल्लाह ताला हिकिड़ी ज़री बराबरि बि नेकी कंहिंजी अल्लाह ताला ग़ाइब नाहे कंदो, हिकिड़ी ज़री बराबरि नेकी अल्लाह ताला कंहिंजी ज़ाया नाहे कंदो। अल्लाह ताला क़दरदान आहे, जीअं अल्लाह ताला मूंखे बनायो आहे मुंहिंजे जिस्म जे मथां उन अल्लाह जो हक़ आहे। 10,000 जी तनख़्वाह जे करे दुनिया जो हिकु इंसानु आहे, उनजी केतिरी आजिज़ी कंदा आहियूं, उनजी केतिरी सनी करणी पवंदी आहे, उनजी केतिरी इज़त करणी पवंदी आहे। सिर्फ़ु 10,000 सेठ ॾींदो आहे, तव्हां 12 घंटा उनजे हवाले कंदा आहियो, तव्हां 8 घंटा उनजे हवाले कंदा आहियो, ऐं तव्हां उनखे चवंदा आहियो जी साईं हुकुम कयो, कहिड़ो कमु आहे, छा करिणो आहे, तव्हां उनजे ॾाढो हाज़ुर बीठा हूंदा आहियो। अड़े हे ज़िंदगी अल्लाह ताला ॾिनी हुई, जिस्म अल्लाह ताला ॾिनो आहे, अखियूं अल्लाह ताला ॾिनियूं आहिनि, सिहत अल्लाह ताला ॾिनी आहे, जवानी अल्लाह ताला ॾिनी आहे। उन अल्लाह खे बि चयो या अल्लाह तुंहिंजो हुकुम आहे मां नमाज़ पढ़ंदो। नमाज़ खे बंदो ख़ुशी सां अदा करे त या अल्लाह हे तुंहिंजो फ़र्ज़ु आहे, उनखे मां अदा कयां थो, बाक़ी नमाज़ खे बोझ सम्झी करे बंदो न पढ़े। दुनिया में को दोस्त वफ़ा कंदो आहे त उन सां वफ़ा करणी पवंदी आहे। यादि रहणु खपे अल्लाह ताला जेकी इंसान सां वफ़ा कई आहे, अल्लाह ताला जेके एहसान इंसान जे मथां आहिनि, दुनिया में कंहिं इंसान जा बि न आहिनि, कंहिं बि इंसान जा न आहिनि। त उन अल्लाह सां वफ़ा कयूं, अल्लाह ताला जंहिं शइ जो हुकुम करे उन ते असां लबैक चवण वारा थी वञूं, अल्लाह ताला जंहिं शइ खां रोके उन खां असां रुकिजी वञूं। हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे मुताबिक़ ज़िंदगी थी वञे। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। अल्लाह ताला खे महबूब जेको अमल आहे
उहो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो आहे। अल्लाह ताला दुनिया जे ॿिए के इंसान जे तरीक़े खे पसंदि नथो करे सवाइ अल्लाह ताला जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे अल्लाह ताला पसंदि थो करे। त मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारिया। सिर्फ़ु थोरी ज़िंदगी इन ज़िंदगी में ॾाढी रखे वठो, नमाज़ूं पढ़ी वठो। अल्लाह जो कसम दुनिया जे मुक़ाबले में आख़िरती जेकी ज़िंदगी आहे उहा लामहदूद ज़िंदगी आहे। उते कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन जी ॻाल्हि ई न आहे, बिल्कुलु अल्लाह राज़ी। हिते इहो ख़ौफ़ थींदो आहे न त मथां को गुनाह थी पए, मथां गुनाह थी पए, अल्लाह नाराज़ थी, जन्नत में दाख़िल थियो, अल्लाह ताला हमेशह जे लाइ ख़ुदा राज़ी, ऐं टेंशन ख़तमु। दुनिया में इहा ॻाल्हि ज़हन में ईंदी आहे, मथां नमाज़ूं कज़ा थी पवनि, अल्लाह ताला जो गुस्सो मुंहिंजे मथां अचे, जन्नत में जीअं जो बंदो अंदरि दाख़िल थी वियो, नमाज़ूं ख़तमु साईं, बसि हाणे त नमाज़ न आहे जन्नत जे अंदरि। नमाज़ूं दुनिया जे अंदरि जन्नत में दाख़िल थियण खां बाद में हिकिड़ो फ़र्ज़ बि मथे ते न आहे। दुनिया जे अंदरि रोज़ा फ़र्ज़ु, रमज़ान अचे रोज़ा रखो, जन्नत में कंहिं क़िस्म जो कोई बि रोज़ा न आहिनि। अल्लाह ताला फरमाए बसि उहे दुनिया जे अंदरि उहे अमाल हुया, हिते कुझु बि न आहिनि। दुनिया में मौत जो ख़ौफ़, अन क़रीब जेको मरणो आहे, ॾिसो तव्हांजे मथां इहो मौत वाक़िअ थींदो ऐं कुझु टाइम खां बाद में मुंहिंजे मथां इहो मौत वाक़िअ थींदो। ज़वाल आहे, ज़िंदगी खे ज़वाल आहे। जेकॾहिं ज़िंदगी दुनिया जे अंदरि ज़िंदगी वॾी मिले या अल्लाह ताला जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वॾी ज़िंदगी ॾिए, अल्लाह ताला ईसा अलैहिस्सलाम खे वॾी ज़िंदगी ॾिए, अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे वॾी ज़िंदगी ॾिए, मूसा अलैहिस्सलाम खे वॾी ज़िंदगी ॾिए, पर अल्लाह ताला ॿुधाए छॾियो त इहे पैगम्बर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु पैगम्बरनि जो सरदार, उमिरि घणी आहे 63 साल। 63 साल खां बाद में ज़िंदगी ख़तमु, इन पैगम्बर आख़िर तरफ़ जेको आहे सफ़र कयो। हाणे हिते ॻाल्हि ज़हन में रखिजे, जंहिंखे अल्लाह ताला पंहिंजो महबूब चयो आहे, जंहिंखे अल्लाह ताला फरमायो तव्हांजो तरीक़ो मां रब खे बि पसंदि आहे, अल्लाह ताला उनखे सिर्फ़ु 63 साल जी ज़िंदगी में दुनिया खां आख़िरत तरफ़ जेको सफ़र करायो आहे। त साईं पोइ हाणे मुजीब रहमान कहिड़ी शइ आहे, तव्हांजी छा वैल्यू आहे? पोइ दुनिया न आहे, दुनिया धोखो आहे, आरज़ी ज़िंदगी आहे इनजी। इन ज़िंदगी में अल्लाह खे राज़ी करे वठो। अल्लाह जो कसम दुनिया जे अंदरि मौत आहे, आख़िरत में जन्नत में कंहिं क़िस्म में कोई बि मौत न आहे। अल्लाह राज़ी थियो न, ॻाल्हि ई ख़तमु, बसि। इन जे करे चयो वेंदो आहे त असुली जेकी ज़िंदगी आहे उहा ज़िंदगी जन्नत जी ज़िंदगी आहे। असुली जेकी राहत आहे उहा जन्नत वारी राहत आहे। भला उहो ॿुधाए त उहा कीअं बणबी? इंतिहाई आसान आहे। कोई नौजवान पुछा करे साईं जन्नत वारी ज़िंदगी कीअं ठहिबी, जन्नत में कीअं वेंदासीं? इंतिहाई आसान आहे। अल्लाह ताला फरमायो मां अल्लाह ताला जी इताअत कयो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कयो। ॿ जुमिला आहिनि, इंतिहाई आसान आहे। अल्लाह ताला जी इताअत, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत, इहे ॿ इताअतूं कयो, तव्हांजे लाइ जन्नत जेकी आहे मुक़दर आहे। अल्लाह ताला जंहिं शयुनि खां रोके थो मुस्लमान रुकिजी पवे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं शयुनि खां रोके थो मुस्लमान रुकिजी पवे। अल्लाह ताला जंहिं शइ जो हुकुम ॾिए थो मुस्लमान उन ते लबैक चवे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं शइ जो हुकुम कनि था मुस्लमान उन ते लबैक चवे। बसि इहा ई जन्नत जी जेको आहे ख़रीदारी जी रक़म आहे। बसि आसान आहे, मुश्किल आहे? आसान आहे। इनखे असां बनायूं। ज़िंदगी जेकॾहिं गुनाहनि में गुज़ारींदो त बि ज़िंदगी वेंदी, ज़िंदगी जेकॾहिं नेकियुनि जे अंदरि गुज़ारींदो त बि वेंदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे शागिर्दनि जे मथां जेकी महिनत कई, सहाबा जे मथां महिनत कई, उनजी ज़िंदगी तमामु हिकु वॾो मिसाल आहे, तमामु वॾो मिसाल आहे। उन्हनि पंहिंजी जान जी परवाह न कई, औलाद जी परवाह न कई, घर वारनि जी परवाह न कई, सिर्फ़ु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां लबैक चई करे इस्लाम जे अंदरि दाख़िल थिया ऐं अल्लाह ताला उन्हनि जे लाइ जन्नत मुक़दर करे छॾी। इस्लाम वॾो तकलीफ़ुनि सां असां ताईं पहुतो आहे।
हिन इस्लाम जे लाइ जेकी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ पहुती आहे, इंतिहाई वॾी तकलीफ़ पहुती आहे। उनजो असां मिसाल बि बयानु नथा करे सघूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिन उम्मत जे लाइ ऐं इंसाननि जे लाइ वॾी मुशक़त खणी पई आहे। ताइफ़ जो मैदान वञी करे कॾहिं ॾिसो, कॾहिं मके जी घिटियुनि खे वञी करे ॾिसो, त ॾिसो हिते सहाबा खे कहिड़ी मुशक़त पेश आई ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे केतिरी मुशक़त पेश आई। इस्लाम जे करे ॿी का ॻाल्हि न हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं बिल्कुलु न पिया चवनि त को माल खपे, को उहिदो खपे, न बिल्कुलु इहा ॻाल्हि ई न हुई। सहाबा बि इहा ॻाल्हि न कई त को असां पैसो तव्हांखे वठणु चाहियूं था या को उहिदो वठणु चाहियूं था। सिर्फ़ु इहा ॻाल्हि हुई त इंसानु जेको आहे जनम खां बची करे जन्नत वारो थी वञे। इन ॻाल्हि जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मके खां काफ़िरनि हिजरत कराई ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा जेकी हिजरत कई न, इहा हिजरत इंतिहाई वॾी मुश्किल हुई। यादि रहणु खपे त उन टाइम कोई जेको आहे कार गाॾियूं या वेगनियूं या को हवाई जहाज़ आहे ई न। मके खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कंदा ऐं मदीना जे तरफ़। हाणे बि हाजी जॾहिं हाए फाए कोचुनि ते वञनि था, चवंदा थकी था पऊं असां। इंतिहाई तकलीफ़ जेको आहे असांखे पहुचे थी जॾहिं मके खां ऐं मदीने जी तरफ़ असां वञी करे पहुचूं था, वॾी थकावट थिए थी। इहो मके ऐं मदीने वारो सफ़र नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठ जे ज़रिए ऐं कुझु पैदल ज़रिए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तय कयो आहे, हज़रत अबू बकर सिद्दीक़ सां गॾु। ॾिसो, जंहिं बि क़ुर्बानी ॾिनी त अलाह ताला उनजो क़ुर में ज़िक्र करे छॾियो। हिजरत जी राति नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकिता अबू बकर सिद्दीक़ सां गॾु ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गारे सोर में वञी करे पहुता। गारे में सोर में जीअं जो पहुता, अबू बकर सिद्दीक़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कठे हुआ त अलाह ताला क़ुर हकीम जारी कयो, सानी यस ने इज़ हुमा फिलगार, सानी यस ने इज़ हुमा फिलगार इज़ यकूल ले साहिबी ही ला तहज़न इन अल्लाह माना। अबू बकर सिद्दीक़ फरमाते या रसूल अल्लाह, ख़ौफ़ थिए थो त मथां काफ़र अची करे तव्हांजे मथां हमिलो कनि या मुंहिंजे मथां हमिलो कनि त पोइ तव्हांजे मथां बि हमिलो कंदा। ख़ौफ़ थिए थो त अल्लाह ताला इहे अल्फाज़ ॾाढा पसंदि अची विया। अल्लाह ताला क़ुर नाज़िल कयो। अल्लाह ताला फरमा इज़ यकूल ले साहिबी ला तहज़न इन अल्लाह माना। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे साहिबी अबू बकर खे ॿुधा त अल्लाह असां सां गॾु आहे। ला तहज़न इन अल्लाह माना, कंहिं क़िस्म जो कोई बि जेको ख़ौफ़ न कर, अल्लाह तव्हां सां गॾु आहे। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उहे शागिर्द जंहिंजे बारे में अल्लाह ताला क़ुर जारी कयो। ऐं पोइ 3 रातियूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गारे सोर जे अंदरि रहिया। हितां पोइ निकिता ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में पहुता। मदीने में जीअं जो पहुता, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते दीन जो जेको कमु आहे साहबनि खे मुख़्तलिफ़ जेको मुल्कनि जी तरफ़ मोकिलियो। पोइ इहे साहबा कोशिशि कंदा रहिया, जंगियूं थींदियूं रहियूं। 27 जंगियुनि जे अंदरि अबू बकर सिद्दीक़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कठे हुआ। पोइ इस्लाम जेको आहे तरक़ी में आयो। अॼु तव्हां मुस्लमान आहियो ऐं मां मुस्लमान आहियां ऐं मस्जिद में वेठो आहियां, तव्हां बयानु ॿुधो था, मां बयानु कयां थो ऐं जुमे जी निमाज़ पढ़णु आहियूं। हे को आसानी सां ईअं को मज़ाक़ थोरी आहे त इस्लाम जेको ईअं पहुतो। हे एतिरो किथे सऊदी अरब ऐं किथे तव्हांजो सिंध इलाइक़ो, किथे जेको आहे मको ऐं किथे मदीनो ऐं किथे असांजो सिंध इलाइक़ो। गुमान ई न हो त हिते को इस्लाम एतिरो पहुचंदो। इस्लाम मर्कज़ लॻो पियो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़िकिर, साहबा जो फ़िकिर, अॼु पूरी दुनिया जे अंदरि हर जॻह ते तव्हांखे मुस्लमान नज़र ईंदा। मां नथो सम्झां त दुनिया जी का अहिड़ी कुंड हुजे जंहिं ते मुस्लमान न हुजनि। दुनिया में अहिड़ी का बि कुंड जेको नज़र नथी अचे जिते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण वारा न हुजनि। हर हिकु कुंड में तव्हांखे मिलंदा। पोइ उहे अफ्रीका हुजनि, बंगाली हुजनि, अंग्रेज़ हुजनि, गोरा हुजनि, दुनिया जे हर हिकु क़ौम जे अंदरि मुस्लमान आहिनि। त हे छा आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महिनत हुई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिदोजहद हुई ऐं कोशिशि हुई। इन इस्लाम खे बार बार इन तमामु बयान जो ख़ुलासो इहो ई आहे। ॾिसो, हर जुमे जे बयानु, इन जुमे खां अलावा ॿियो बि बयानु थींदो आचर ते, त इहो बार बार असां बयानु छॾे कंदा आहियूं, छॾे खां बयानु कंदा आहियूं। एतिरो टाइम त वॾो असां वटि बि न आहे। हर जुमे ते जेको बयानु थिए थो,
जुमे खां अलावा आचर ते बि काफ़ी मसइलनि ॿियनि ॾींहंनि ते बि थींदो हूंदो, छाजे खां बयानु थो कयो वञे? बयानु इन करे कयो थो वञे ताकी मुस्लमान पंहिंजी हिस्ट्री यादि रखनि, ताकी मुस्लमान पंहिंजी तालीम यादि रखनि, ताकी मुस्लमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ॿुधनि ऐं उन सीरत ते अमल कनि। इंसान बार बार ॻाल्हि खे विसारींदो आहे, इंसान बार बार पंहिंजी ॻाल्हि खे विसारींदो आहे, ऐं इंसान जीअं ॻाल्हि खे विसारींदो आहे पोइ उहा ॻाल्हि इंसान जी ज़िंदगी खां निकिरी वेंदी आहे। त इन जे करे हर हिकु जुमे ते तमामु मौलवी छाजे खां बयानु कंदा आहिनि? इन जे करे त इस्लाम जूं ॻाल्हियूं तव्हांखे यादि हुजनि, क़ुर जूं आयतूं तव्हांखे यादि हुजनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान तव्हांखे यादि हुजे ऐं उन ते ताकी तव्हां अमल करे अल्लाह ताला खां जन्नत हासिलु करे सघो। हे तमामु आले इल्म जो इहो ई मौक़ुफ़ आहे। त अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे इस्लाम जी सम्झ जेको आहे नसीब अता फ़रमाए, इस्लाम जी तालीमात नसीब अता फ़रमाए। कुझु माण्हू चवंदा आहिनि त हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु बीवी फ़ातिमा जे मथां बाहि जो दरवाज़ो किरायो हुयो। साईं बिल्कुलु ॻाल्हि कूड़ी आहे, हे माण्हुनि जी हिकिड़ी बकवास आहे। ॾिसो हाणे हिन टाइम शिया हज़रत इहा ॻाल्हि था कनि त बीवी फ़ातिमा शहीद थी आहे, बीवी फ़ातिमा शहीद थी आहे, त हुन शहादत जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़बर ई न ईंदी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया खां वञनि पिया न त बीबी फ़ातिमा जे कन में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरगोशी कई, पंहिंजी धीउ खे घुराए करे, बीबी फ़ातिमा खे घुराए करे ऐं कन में का ॻाल्हि ॿुधायूं त बीबी फ़ातिमा हुन ते रुनी। उहा ख़बर इहा हुई त बीबी फ़ातिमा खे ॿुधाइनि पिया त अन क़रीब मां हिन दुनिया खे जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छॾे वञा थो, अन क़रीब जेको आहे मां अलाह जी तरफ़ वञा थो। त इहा ॻाल्हि जॾहिं बीबी फ़ातिमा ॿुधी त पोइ ग़मगीन थी ऐं पोइ रुनी। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रिवायत में आयो त ॿीहर जेको आहे सरगोशी कई ऐं इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजे तमामु ख़ानदान मां सभ खां पहिरियां तूं अची करे मूंसां मुलाक़ात कंदी आहे, तमामु ख़ानदान मां। हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त तूं सभ खां पहिरियां मूंसां मुलाक़ात कंदी आहे। शहादत जी ख़बर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न ॾिनी आहे, हालांकि जेके साहबा शहीद थियण हुयो न उनखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो, जेके साहबा नबी खां बाद में शहीद थियनि पिया न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त अम्मार बिन यासिर शहीद थींदो। हक़ीक़त में कुझु टाइम खां बाद में अम्मार बिन यासिर शहीद थी वियो। इन खां अलावा 10-12 अहिड़ा साहबी हुआ जंहिंखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां फलाणी जंग में वञी करे उते शहीद थींदव, त उहे साहबा उते वञी करे शहीद थिया। इमाम हसन जे बारे में फरमायूं शहीद थींदो, इमाम हुसैन जे बारे में फरमायूं शहीद थींदो, त हक़ीक़त में इहे साहबा उते शहीद थिया। बीवी फ़ातिमा जे बारे में त फरमायूं न। ॿिए नंबर ते इन जो कूड़ हिते ई पकड़िजी पए थो, इहे ॻाल्हि कनि था त हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु बीवी फ़ातिमा जे मथां बाहि जो दरवाज़ो किरायो। त उन टाइम साईं असां सुवाल था कयूं त पोइ हज़रत अली साईं किथे हुयो? हज़रत अली साईं किथे हुयो? पोइ हज़रत अली साईं भला रिएक्शन छाजे का न कयो? हज़रत अली साईं जेकॾहिं 2 मिंट जे लाइ इन ॻाल्हि खे असां तस्लीम बि कयूं, साईं इन कूड़ी ॻाल्हि खे असां तस्लीम बि कयूं 2 मिंट जे लाइ, त ठीकु आहे 2 मिंट जे लाइ इनखे असां तस्लीम था कयूं त हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु बीवी फ़ातिमा जे मथां बाहि वारो दरवाज़ो किरायो ऐं बीवी फ़ातिमा शहीद थी वई। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु बदिलो छाजे कान वरितो? छाजे कान वरितो? इहा ख़िलाफ़त जेकी आहे अबू बकर सिद्दीक़ जी आहे, जंहिंमें बीवी फ़ातिमा हिन दुनिया खां वई आहे। ख़िलाफ़त कंहिंजी आहे? हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो ज़मानो आहे, इन में बीवी फ़ातिमा हिन दुनिया खां हली वई आहे। वरी इन खां बाद में ख़िलाफ़त अचे थी हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी। जेकॾहिं इन कूड़ी ॻाल्हि खे तस्लीम कयूं त बीबी फ़ातिमा खे शहीद कयो आहे हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु, त पोइ हज़रत अली साईं उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे ज़माने में जॾहिं हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे ख़िलाफ़त में सिलेक्ट कयो वियो पोइ बैयत छो कई? हे वॾी ॻाल्हि आहे न साईं, हे वॾी ॻाल्हि आहे न। अबू बकर सिद्दीक़ जे ज़माने में बीबी फ़ातिमा दुनिया खां वई आहे। शिया चवंदा इन ज़माने में हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु शहीद कई आहे, त हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ख़िलाफ़त नथी अचे अञा, ख़िलाफ़त अञा बाद में आहे। त बाद वारी ख़िलाफ़त में जंहिंमें हज़रत अली साईं खे इहा ख़बर बि हुई त बीबी फ़ातिमा खे हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु शहीद कयो आहे, त बाद में बैयत छो कई? हज़रत अली साईं बैयत छो कई? छा कोई घरवारी जे क़ातिल सां बैयत करे सघे थो?
अल्लाह जो कसम हिन ज़माने में हो त सहाबा आहिनि यार, हो त रसूल जा शागिर्द आहिनि। अल्लाह ताला फरमायो वॾे में वॾो ग़ैरती हिन सरज़मीन ते, हिन पूरी काइनात में वॾे में वॾो ग़ैरती अल्लाह आहे। इन खां बाद में अल्लाह ताला फरमायो ॿिए नंबर ते रसूल वॾो ग़ैरती आहे, ऐं टे नंबर ते रसूल खां बाद में रसूल जा शागिर्द। इहे दुनिया में सभिनी खां वॾा में वॾा ग़ैरती आहिनि यार। हिन ज़माने में मुजीब रहमान जी त ग़ैरत अहिड़ी हूंदी आहे, मुजीब रहमान जी घरवारी खे अल्लाह न करे कोई जेकॾहिं शहीद करे, कोई क़तल करे, मुजीब रहमान उनखे उॾाए छॾींदो, मुजीब रहमान उनखे मारे छॾींदो। छा मुजीब रहमान जी घरवारी खे कोई शहीद करे, इन खां बाद में मुजीब रहमान सां हथ मिलाईंदो, माण्हुनि सां हथ मिलाईंदो? त पोइ सुवाल असां इहो करणु चाहियूं था, हज़रत अली साईं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जी ख़िलाफ़त में बैत छो कई ऐं मुशीर छो थिया? त इन तमामु वाक़े मां ख़बर पए थी सिर्फ़ु इन जो कूड़ इते ई पकड़िजी वञे थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सभिनी अहलुल बैत मां सभ खां पहिरियां केर मां सां मिलंदी आख़िरत जी तरफ़? बीबी फ़ातिमा। ऐं रिवायत में आयो त 6 महीननि खां बाद में बीबी फ़ातिमा दुनिया खां इंतकाल करे वई आहे। ऐं हे हज़रत चवंदा न जमादुसानी जे अंदरि जेको आहे बीबी फ़ातिमा जी रहलत आहे, त जमादुसानी सां हे त कुल 4 महीना थियनि था। रबिल अव्वल, रबिसानी, जमादुल अव्वल, जमादुसानी, हे त कुल 4 महीना थिया। हे त कूड़ तव्हांजो हिते ई पकड़िजी पियो त असांजे कूड़ जा कंहिं क़िस्म जा कोई बि पेर न आहिनि हूंदा। कूड़ ईअं ई हूंदो आहे, कूड़ ईअं ई हूंदो आहे। हे सिर्फ़ु साहबा जे एतमाद जे मथां हमिलो आहे। साहबा जे मथां अल्लाह जो कसम आहे, जेकॾहिं साहबा जे मथां एतमाद हटी वियो न, तव्हांजो इस्लाम जेको आहे तव्हांजे हथ मां निकितो। हे ॻाल्हियूं कंदा आहिनि त साईं बाग़ फ़िदक हुयो, उहो बि हज़रत अबू बकर सिद्दीक़ नैनो, बीवी फ़ातिमा खे जेको आहे दरवाज़ो मथां किराए वियो। अड़े मां चवंदो सभु ॻाल्हियूं जेके तव्हां कूड़ बनायूं न, इन सभिनी खे अगरि तव्हां नोट कयो बि सही, हिकिड़ी ॻाल्हि मां नोट करणु चाहियां थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू बकर फिल जन्ना, उमर फिल जन्ना, मामलो किसो ई ख़तमु। हलो साईं, हिन काइनात में सची ज़बान कंहिंजी आहे? काइनात में सची ज़बान कंहिंजी आहे? ॿुधाए थोरो आवाज़ सां। काइनात में सची ज़बान जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू बकर फिल जन्ना। ॻाल्हि पकी आहे या कची आहे? नबी जे मथां ईमान आहे न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू बकर जन्नती आहे। अल्लाह जो कसम कंहिं आम कंहिं बंदे जी ॻाल्हि न आहे, रसूल जी ॻाल्हि आहे। फरमायो अबू बकर जन्नती आहे, उमर जन्नती आहे, उस्मान जन्नती आहे, अली जन्नती आहे। ऐं इन सां गॾोगॾु 4-5 ॿिया साहबा जंहिंखे हिकु मजलिस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जी बिशरत ॿुधाई। हाणे कोई बेवकूफ़ जो पुटु हिन दुनिया में चवे त न साईं बीबी फ़ातिमा खे बाग़ न मिलियो हुयो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ नाजाइज़ी कई हुई, छा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो नज़र न पियो अचे? छा नबी खे अल्लाह ताला वही जे ज़रिए पहिरियों न पियो ॿुधाए छॾे त सुभाणे हिसाब हीअं कंदा? मालूम थिए थो इहे तव्हांजो सभु हथ खां लिखियल ॻाल्हियूं आहिनि। साहबा जे मथां जंहिं टाइम अगरि एतमाद ख़तमु थी वियो न, उन टाइम पोइ तव्हांखे इस्लाम बि न वणंदो। नबी खां बाद में इस्लाम पहुचण वारा इहे 4 अज़ीम जेके साहबा आहिनि, जंहिंजी ज़िंदगी में पूरी दुनिया ताईं इस्लाम पहुतो आहे। क़ुर खे बि इन्हनि नोट करायो आहे। जंहिं बि मुस्लमान जे घर में क़ुर शरीफ़ पियो आहे न, इन क़ुर खे तरतीब ॾियण वारा कसम खणंदो इहे 4 साहबा आहिनि। अबू बकर आहे, उमर आहे, उस्मान आहे, हज़रत अली साईं आहे। इहे 4 साहबा आहिनि, इन्हनि जी ज़िंदगी जे अंदरि इस्लाम तरक़ी करे वियो मथे। जेकॾहिं अगरि इन्हनि जी ज़िंदगी ठीकु नाहे, कंहिं जाहिल ऐं बेवकूफ़ जे नज़दीक, कंहिं बदबख़्त जे नज़दीक, कंहिं बेवकूफ़ जे नज़दीक अगरि इन जी ज़िंदगी ठीकु नाहे, पोइ ख़ुदा जो कसम इस्लाम बि ठीकु न रहंदो उन टाइम। तव्हां चओ त इहे ठीकु न आहिनि, इहे ठीकु न आहिनि, त पोइ इन्हनि इस्लाम खणी करे असां ताईं पहुता आहिनि। तव्हांजे घर में जेको क़ुर पियो उहो बि इन्हनि जे ज़रिए सां पहुतो आहे। छा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला वही जे ज़रिए न पियो ॿुधाए? 1400 साल खां बाद में तव्हां चओ था हे हीअं थियणु खपे या हे हीअं न थियणु खपे या? छा उन टाइम अल्लाह ताला वही जे ज़रिए सां नबी खे न पियो ॿुधाए त इहे साहबा सुभाणे इस्लाम में हेरा फेरी कंदा? अल्लाह ताला खे त क़यामत ताईं इल्मु आहे। साईं अल्लाह ताला खे क़यामत सुबुह जो इल्मु आहे न आहे? अल्लाह ताला वही जे ज़रिए ॿुधाए छॾियो न सुभाणे हे इस्लाम में जेको हेरा फेरी थींदी। अल्लाह ताला खे एतमाद हुयो त 1400 साल खां बाद में इहे बेवकूफ़ उथंदा,
जेके साहब जे मथां एतिराज़ कंदा। हाणे माण्हू खां उन्हनि बेवकूफ़नि खां त इहा बि ॻाल्हि हज़म नथी थिए। असां जॾहिं ॿुधायूं त ज़िंदा हिकिड़ो दलील ॾियूं था, ज़िंदा हिकिड़ो दलील ॾियूं था त साहब जे मथां जेको तव्हां एतिराज़ कयो था, इख़्तिलाफ़ कयो था, इन सभिनी इख़्तिलाफ़नि खे नबी जो हिकिड़ो ई कौल ख़तमु थो करे। फ़रमायूं अबू बकर फिल जन्ना, उमर फिल जन्ना, उस्मान फिल जन्ना। ॻाल्हि जेको क्लियर थी वई। चए न साईं इहा ॻाल्हि असां नथा मञूं। अगरि जेकॾहिं कोई रसूल जी ॻाल्हि न मञे, काफ़र मुस्लमान? बाबा नबी फ़रमायो आहे इहा ॻाल्हि सची आहे न आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए अबू बकर जन्नती आहे। जेकॾहिं 1400 साल खां बाद में कोई ज़ालिम चवे अबू बकर जन्नती न आहे त पोइ काफ़र थियो न थियो? साईं साईं ॻाल्हायो थोरो। मुजीब रहमान पंहिंजी ॻाल्हि त नथो करे। बाबा उन ज़माने में यहूदी हुया जंहिं चयो नबी जी ॻाल्हि कूड़ी आहे। ॻाल्हि साईं ॾुखी थी लॻे थो कोई मजमे में सभु ठरी विया आहिनि। ठरो न बाबा, नबी जो फ़ैसिलो आहे, टेंशन छो था वठो? बाबा ॻाल्हि हिकिड़ी आहे न, ॻाल्हि क्लियर आहे। उन टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए पियो आहे त मां अल्लाह जो नबी आहियां। उन टाइम माण्हुनि चयो त असां नथा मञूं, असां नथा मञूं, त पोइ उहे उन ज़माने थी अंदरि थी विया काफ़र। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साफ़ हदीसूं आहिनि जंहिंमें नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो अबू बकर जन्नती आहे, उमर जन्नती आहे, उस्मान जन्नती आहे। इन खां बाद में फ़रमायूं त हौज़े कौसर ते अबू बकर मूंसां गॾु हूंदो। फ़रमायो उमर बिन ख़त्ताब जो मां जन्नत में महल ॾिसी आयो आहियां। इन खां बाद में फ़रमायो हज़रत अली साईं जो मां महल ॾिसी आयो आहियां। हाणे जंहिंजा महल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत में ॾिसी अचे, जंहिंखे जन्नत जी बिशारत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनी हुजे, वॾी ॻाल्हि त इहा जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां रोज़े जे अंदरि सुता पिया हुजनि, रोज़े जे अंदरि दफ़न थियल हुजनि, ऐं कोई ज़ालिम जाहिल इहा ॻाल्हि करे त इहे जन्नती न आहिनि। अबा पोइ केरु थियो इहो? छा चवंदा आहियो त हे बाबा असां मुस्लमान जो क़ब्रिस्तान आहे, पंहिंजे मुस्लमान क़ब्रिस्तान जे अंदरि कंहिं ओड़ खे दफ़न करणु छॾींदव? कंहिं गैर मुस्लिम खे दफ़न करणु छॾींदव? वॾे मरो जेकॾहिं आलिम दीन हुजे उनखे आलमनि सां गॾु जेको क़बर मिलंदी आहे। वॾे वॾो को पीर हुजे वञी करे पंहिंजे वॾे पीर सां गॾु जेको उनखे क़बर मिलंदी आहे। अल्लाह जो कसम इहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो रोज़ो इन ॻाल्हि जे लाइ क़ाबिल हुयो त इन जे अंदरि अबू बकर ऐं उमर अची सघनि। इहो हिकु अहिड़ो टुकड़ो आहे जिते हिकु टाइम न हिकु सेकंड न, ख़ुदा जो कसम जेसिताईं क़यामत वाक़ई नथी थिए एतिरी अलाह ताला जी रहमत नाज़िल थिए थी। अहिड़ी का बि घड़ी न आहे जो इन ते रहमत नाज़िल न थींदी हुजे। त पोइ हिन ज़माने में जेकॾहिं कोई बि साहब जे मथां एतिराज़ करे, इख़्तिलाफ़ करे, त उनजे इस्लाम ईमान कंहिं क़िस्म जो कोई उनजो दीन न आहे, कोई उनजो मज़हब न आहे। मां ॻाल्हि शिदत सां नथो कयां, कोई साथी चओ न साईं तव्हां ॻाल्हि शिदत, कसम खणो त मां ॻाल्हि शिदत सां नथो कयां, मां ॻाल्हि उसूल सां थो कयां। यार नबी जी हदीस जो इनकार थिए त पोइ कहिड़े दर्जे जो इहो मुस्लमान आहे? क़ुरान जी आयत जो इनकार थिए, अलाह ताला क़ुरान हकीम में फ़रमायो कंहिं बि साहिबे जी वॾी डिटेल क़ुरान मां मालूम नथी थिए। क़ुरान कंहिं बि साहिबी खे नबी सां गॾु क्लोज़ ऐं फोकस करे क़ुरान बयानु नाहे कयो। ॻाल्हि दावा सां कयां थो, सिर्फ़ु अबू बकर सिद्दीक़ खे अलाह ताला क़ुरान हकीम में फोकस करे बयानु कयो आहे। इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना। अल्लाह ताला फ़रमाए जेको नबी सां गॾु गार में मौजूदु आहे इहो नबी जो साथी आहे, नबी जो साहिबी आहे। अब केरु थो फ़रमाए? ऐं 1400 साल खां बाद में कोई चवे त अबू बकर सिद्दीक़ साहिबी न आहे, पोइ क़ुरान जो इनकार कई न कई, नबी जो इनकार कई न कई। अल्लाह ताला अहिड़नि बंदनि खे या त सम्झ नसीब अता फ़रमाए या अल्लाह ताला इनखे गर्क करे। अक्सर करे माण्हू ॻोठनि में क़ुरान मजीद उधर ते वठंदा आहिनि, छा उहो वठणु सही आहे या न? केश ते माण्हू वठी छॾे, उधर ते छो वठे? क़ुरान हकीम जा पैसा कारोबारी एतबार सां कमाइण जी कोई बि कोशिशि न कंदो आहे अमूमन। छाजे करे त क़ुरान हकीम असांखे जेके मार्केटनि में ऐं बाज़ार में मिलनि था न 400 में ऐं 500 में, इहे 400 ऐं 500 सिर्फ़ु जेको प्रिंट जा ई पैसा आहिनि बसि। हा उन ते को 50 रुपयो इज़ाफ़ी वठनि, 100 रुपयो को इज़ाफ़ी वठनि, 150 वठनि, त उन्हनि जी उहा ज़रूरत बि आहे। छाजे करे त ट्रेवल करे खणी था अचनि,
के रवा भरे करे खणी था अचनि। बाक़ी ओधर वारो सिस्टम न कयो। वठणु जाइज़ आहे। ॻोठनि में जेकॾहिं कोई बि क़ुर मजीद ओधर ते वठे थो न त कोई हर्ज न आहे, जाइज़ आहे। पर उहे वॾे रेट में ॾियनि था। माना 300 रुपये में मार्केट मां क़ुर हकीम मिले थो, त इहो ई तव्हांखे 3000 में ॾियनि था, त पोइ कैश ते बंदो वठण जी कोशिशि करे। 300-400 रुपये में मार्केट में क़ुर हकीम खे ख़रीद फ़रोख़्त उनजा सिर्फ़ु जेको प्रिंट जा पैसा ई वरिता वेंदा आहिनि। बाक़ी इन खे असांजे पाकिस्तान में ख़ासि करे इन खे कमाई जो ज़रियो नथो बनायो वञे। छाजे करे जेकॾहिं अगरि कमाई जो ज़रियो बनायो वञे न त जेतिरा इहे पना आहिनि, जेतिरी इहा प्रिंट थियल आहे, त इहा किताब मां सम्झां थो को 3-4 हज़ार में खपे। तव्हां चवंदो साईं 3-4 हज़ार में बि क़ुर शरीफ़ मिले थो, त उहो मिले थो, उनजे मथां कम बि एतिरो थियल आहे। क़ुर हकीम हिकिड़ो अहिड़ो बि आहे जेको 3-4-5-6 हज़ार ते बि मिले थो, पर जेतिरा उहे पैसा था वठनि न ओतिरी सफ़ाई बि जेको ॾियनि था, एतिरी उहा कलरिंग बि ॾियनि था, एतिरो उन में ख़र्च बि थियल आहे। बाक़ी ॻोठनि में जेको क़ुर हकीम ओधर ते वरितो वञे थो, त इन खां जेको माण्हू परहेज़ करण जी कुझु कोशिशि कनि। शहर में अची करे ख़ुदा जेको 500 बि न ईंदा आहिनि छा भला? यार 500 ॾेई करे माण्हू शहर मां अची करे वठी करे ऐं पोइ हलियो वञे, त कोई बंदो चए साईं जाइज़ आहे या न? जाइज़ त आहे। जेकॾहिं तव्हां वठो था, तव्हां बि मुतमिन आहियो, अॻिलो बंदो बि मुतमिन आहे, त कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे, वठणु जेको जाइज़ आहे। वज़ू हूंदे अगरि नेह कटण सां रत सिम्यूं पवे त छा वज़ू बाक़ी रहंदो या न? वज़ू हुजे, इन खां बाद में जेकॾहिं को बंदो नेह थो कटे ऐं नेह कटण सां रत निकिरी पई ऐं उहा रत तव्हांजे जिस्म खां हेठि हली बीठी रत वहे थी, उन सूरत में वज़ू जेको आहे फासिद थी वेंदो। पर जेकॾहिं नेह कटिया आहिनि, इन खां बाद में टोको आयो आहे पर रत उते ई बीठी आहे, यानी रत थोरो निकिती सही पर उन ई जॻह ते बीठी आहे, त वज़ू जेको आहे फासिद न थींदो। वज़ू फासिद कहिड़ी सूरत में थींदो आहे? जॾहिं जिस्म में धकु लॻे ऐं धकु लॻण खां बाद में उहा रत वही करे हली त वज़ू तव्हांजो वियो सही, वज़ू ख़तमु थी वियो। पर जेकॾहिं उहा रत निकिती पर उते ई बीठी आहे, त इन सूरत में वज़ू जेको आहे फासिद न थींदो। जेकॾहिं का औरत हामला हुजे ऐं उनजो मुड़ुसु मरी वञे, 2 महीननि खां बाद में उनखे ॿार पैदा थिए, छा उनजी इदत मुकमल थी वेंदी या न, या अञा इहा औरत इदत में वेहंदी? जेकॾहिं का औरत पेट वारी आहे, हामला आहे ऐं उनजो मुड़ुसु मरी वियो, त मुड़ुसु जीअं औरत जो मरी वेंदो आहे त उनजी इदत आहे 4 महीना ॾाढी, 4 महीना ॾाढी। पर हाणे जीअं औरत खे पेट आहे न, त हाणे 4 महीना ॾाढी काउंट न थींदो, हाणे 4 महीना ॾाढी काउंट न थींदो। हाणे जेकॾहिं इन औरत खे 2 महीनो आहे, जेकॾहिं इन औरत खे पेट में ॿारु आहे पर उन ॿारु 2 महीननि जो आहे, त हाणे इन औरत जी इदत ओतिरे टाइम ताईं हलंदी जेसिताईं ॿारु पैदा नथो थिए। यानी घणी थी पोइ 7 महीना थी, तक़रीबन 7 महीना थी। त जेकॾहिं का औरत हामला आहे त उनजी इदत मुड़ुसु मरण खां बाद में इहा ई इदत आहे, त बसि हिनखे ॿारु ॼमे, जंहिं ॾींहुं ॿारु ॼमियो उन ॾींहुं हिनजी इदत जेको आहे मुकमल थी वई, उन ॾींहुं हिनजी इदत मुकमल थी वई। पोइ कॾहिं कॾहिं कंहिं औरत खे 8 महीनो हूंदो आहे त मुड़ुसु मरी वियो, त हाणे त कुल 2 महीना पता आहिनि, त साईं 2 महीननि में ॿारु जीअं पैदा थियो इदत ख़तमु। अगरि कंहिं औरत जो मुड़ुसु मरी वियो, हालांकि 15 ॾींहंनि खां बाद में ॿारु पैदा थियो आहे, त बसि पोइ 15 ॾींहंनि जी इदत हलंदी। जेकॾहिं कंहिं औरत जो अॼु मुड़ुसु मरी वियो ऐं 3 ॾींहंनि खां बाद में उनखे ॿारु पैदा थियो, त बसि हिन जी इदत जेको आहे 3 ॾींहं आहे। छाजे करे? इहो इन जे करे इदत जी माना आहे औरत बिल्कुलु क्लियर थी वञे, औरत मां शक ख़तमु थी वञे। औरत सां जेतिरो मुड़ुसु जिमा कई आहे न, त उहा ॻाल्हि बिल्कुलु क्लियर थी वञे त हाणे हिन जे पेट में का शइ आहे या न आहे। शरीयत इहा हद बयानु कई आहे, जेकॾहिं औरत जो मुड़ुसु मरी वञे फौरी तौरु उनखे तकड़ि में ॿियो निकाह करे छॾियो, त जेकॾहिं ॿारु थिए त उहो ॿारु पोइ कंहिंजो शुमारु कयो वेंदो? त इस्लाम मज़हब जेको आहे ख़ुदा पाण गिरती आहे, रसूल पाण गिरती आहे, ऐं अहिड़ी तरह मुस्लमान ख़ुदि गिरती आहिनि ऐं क़ुर गिरत सेखारींदो आहे। त जंहिं औरत जो मुड़ुसु मरी वञे उहा हामला आहे, पोइ जेसि ताईं ॿारु पैदा नथो थिए तेसि ताईं हिनजी इदत हलंदी।
पोइ चाहे थोरनि ॾींहंनि में ॿार पैदा थी वञे या घणनि ॾींहंनि में ॿार पैदा थी वञे, पर जेकॾहिं पेट ई नाहे, हामला ई नाहे, पोइ 4 महीना 10 ॾींहंनि जी इदत हलंदी। 4 महीना 10 ॾींहं खां घटि इदत नाहे। साईं घणो आहे इदत? थोरो आवाज़ सां ॿुधायो मथां कीअं ख़बर पए। 4 महीना कहिड़ी औरत जी? न जंहिं औरत जो मुड़ुसु मरी वञे ऐं उनखे पेट न हुजे, ऐं जंहिं औरत खे तलाक मिले, हा उनखे 3 हेज़ या 3 महीना, ऐं जंहिं औरत खे पेट हुजे उनजी इदत, अड़े बाबा जंहिंखे पेट हुजे, हा ॻाल्हायो त सभु ख़ामोश थी वियो छो भला? हिते मंझालो ई जेको सवाल जो जवाबु नथा ॾेई सघो त पोइ अॻिते कीअं थींदो? हाणे असां थो ॿुधायां, जंहिं औरत खे तलाक मिले त उनजी इदत 3 हेज़ आहे या 3 महीना आहे। सम्झी वियासीं? जंहिं औरत जो मुड़ुसु मरी वियो उनखे पेट नाहे त 4 महीना 10 ॾींहं। जंहिं औरत जो मुड़ुसु मरी वियो, औरत खे पेट आहे, जेसिताईं ॿार पैदा नथो थिए तेसिताईं जी इदत आहे। ॻाल्हि सम्झी वई? सम्झी वई न सम्झी वियो? अल्लाह ताला सलामत रखे। छा हिजर असवद खे हज ऐं उमिरे जे दौरान चुमी ॾियणु ज़रूरी आहे? चुमी ॾियणु ज़रूरी त नाहे हिजर असवद खे। जेकॾहिं मौक़ो मिली थो वञे, ॾिसो था रश न आहे, त पोइ जेको आहे बंदो चुमी ॾेई सघे थो। अल्लाह ताला उमिरे ते तमामु मुस्लमान खे वञण जी तौफ़ीक़ बि अता फ़रमाए, अल्लाह ताला नसीब बि करे। त स्टार्टिंग में जेको उते हरम में जिन जो पहुचंदासीं न, त बिल्कुलु हिजर असवद जे आम्हूं साम्हूं बीह करे जेकॾहिं अगरि उते चुमी ॾियणु आसान आहे, हिजर असवद खे चुमी ॾियणु आसान आहे, त चुमी ॾे स्टार्टिंग में ई, तवाफ़ खां पहिरियां ई। पर ॾिसो त हाणे तमामु वॾी रश आहे, हाणे त वॾी रश आहे, उमिरि ते वॾी रश आहे, त चुमी ॾियणु इंतिहाई मुश्किल आहे। त हाणे पोइ बंदो नेठि उमिरो पंहिंजो शुरू कीअं करे, त बिल्कुलु हिजर असवद जीअं आम्हूं साम्हूं बीह करे अल्लाहु अकबर नमाज़ वांगुरु कंदो। सम्झियसि? अल्लाहु अकबर ईअं नमाज़ वारो करे ऐं पोइ जेको आहे तवाफ़ शुरू कंदो। हर हिकु तवाफ़ में इस्तलाम उनखे चइबो आहे। परे खां हिजर असवद खे 2 हथनि सां ईअं कजे, 2 हथनि सां। हाणे हे क़ाइमु मक़ाम चुमी ॾियणु आहे बसि। उते चुमी ॾियण ते जेको बंदो ज़ोर न करे। औरतूं त बिल्कुलु बि न ॾियनि। छाजे करे? औरतूं जॾहिं हुनखे हिजर असवद खे चुमी ॾियनि था त उते मर्द एतिरा मर्द आहिनि जो औरतुनि जी बि वॾी जेको आहे तज़लील थिए थी बाद में। त औरतूं जेकॾहिं बिलफर्ज़ उमिरि ते वियूं बि आहिनि न, त परे खां हिजर असवद खे सिर्फ़ु इस्तलाम कनि बसि। पंहिंजे हथनि खे हिजर असवद जे आॾो हीअं करे, पोइ हिन हथनि खे जेकॾहिं बोसो ॾियनि थियूं, कंहिं क़िस्म जो कोई बि जेको मसइलो न आहे। बाक़ी औरत हिजर असवद जे तरफ़ न वञे त बहितर आहे। छाजे करे? त एतिरी रश आहे, पोइ औरत जो सीनो मर्दनि जे सीने सां टकराइजे थो यार। पोइ औरत जी पुठी मर्द जे पुठी सां जेको टकराइजे थी, यानी अमल जेको आहे पोइ बहितर नथो लॻे। ॾिसो, इस्लाम उहो मज़हब आहे जंहिं औरत खे ॾिसण खां ई रोकियो आहे। औरत खे हथु लॻाइणु परे जी ॻाल्हि आहे, औरत सां हथु मिलाइणु परे जी ॻाल्हि आहे। इस्लाम ॿुधाए त औरत खे ॾिसणो बि न आहे। त हिजर असवद जे तरफ़ जेकॾहिं मर्द बिलफर्ज़ अॻिते वञे थो ऐं हिजर असवद खे चुमी ॾिए थो, त उन में कंहिं क़िस्म जो कोई बि कबात न आहे, सुनत अमल आहे, चुमी ॾेई सघे थो। औरतूं न वञनि त बहितर आहे। बाक़ी जंहिंखे अगरि नथी मिले, चुमी जो वारो उनखे नथो मिले, हिजर असवद खे बोसो ॾियण जो टाइम नथो मिले, परे खां बसि इस्तलाम कंदो, हिन जो उमिरो थी वेंदो ऐं सुनत बि अदा थी वेंदी। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अगरि कोई शख़्स उमिरि ते वञे ऐं उहो ठोड़ न कराए, बल्कि वारनि खे थोरो कतराए, छा उनजो उमिरो अदा थी वेंदो या न? उमिरि में वञण में ठोड़ कराइणु मुस्तहब आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अफ़ज़ल करार ॾिनो आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु मरतबे उमिरो कयो, साहबा बि साण हुया। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हलक करण वारनि ते अल्लाह ताला जी रहमत हुजे। हलक चइबो ठोड़ खे, टिंड खे, उर्दू में टिंड, सिंधी में ठोड़। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हलक करण वारनि ते ख़ुदा जी रहमत हुजे। पोइ साहबा बीठा हुया। साहिबनि चयो, साईं जेकॾहिं कोई हलक न कराए बल्कि थोरा वार ई कटराए, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन मथां बि ख़ुदा जी रहमत आई। वरी फरमायूं, हलक करण वारे जे मथां ख़ुदा जी रहमत हुजे। साहबा चयो 3 मरतबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं फरमायो। हाणे जेकॾहिं असां उमिरि ते वञूं था न, त ठोड़ी कराए छॾियो,
पर जेकॾहिं कोई चयोसीं वार मुंहिंजा वॾा आहिनि, हे 3 साल खां बाद में एतिरा वार वॾा थिया आहिनि, पोइ हाणे मां मिड़े का गुंजाइश, त इन जी बि गुंजाइश आहे त बंदो वारनि खे कसर कराए, समूरनि वारनि मां हिकु पोरे जे बराबरि वार कटराए। मथे जा तमामु वार आहिनि न, मुकमल वार हिकु पोरे जे बराबरि कटे। हिकु पोरो सम्झो था, हे आंगुर जेको आहे न, इहो हिकु पोरो आहे। औरत बि उमिरि खां बाद में एतिरा वार कटाए सघे थी। ऐं जेकॾहिं कंहिंजा वार वॾा आहिनि, हे ॾिसो मुंहिंजा वार वॾा आहिनि, त इनशाला मां पहिरियों ई उमिरो इनशाला क़बूल थींदो। वया न आहियूं, वेंदासीं, पर मां वयुमि त ठोड़ कराईंदासीं। हल बाबा, अल्लाह जे लाइ क़ुर्बान आहे। इहे वार रखण में मूंखे 4 साल लॻा आहिनि, पर साईं हाणे एतिरो वञूं था सिर्फ़ु वारनि जे लाइ छो? ख़ुदा खे चओ न, अल्लाह तुंहिंजे लाइ सभु कुझु क़ुर्बान आहे। जेकॾहिं अगरि कंहिंजा वॾा वार आहिनि त उहो चए थो मां ठोड़ न करायां, हिकु पोरे जे बराबरि कटाए सघे थो। हिकु पोरो 1 इंच आहे, एतिरा वार समूरे मथे मां। ईअं न त सिर्फ़ु जेको आहे पोयां हिकिड़ी जती कटराए करे जे बसि हाणे मुंहिंजो उमिरो अदा थी वेंदो। न न, जेकॾहिं पोयां सिर्फ़ु हिकिड़ी जती खां जेकॾहिं कटियईं त बि जेको उमिरो अदा न थींदो। हुकुम इहो आहे त सॼे मथे जा जेके बि वार आहिनि हिकु पोरो जेको आहे कटराए। पर पोइ बि वरी मां तव्हांखे अफ़ज़ल ॿुधायां, पोइ बि अफ़ज़ल इहो ई आहे, अफ़ज़ल इहो आहे बंदो ठोड़ कराए यार। यार तुंहिंजे लाइ सभु कुझु क़ुर्बान आहे। मां कपिड़ा बि लाहे छॾियमि, एराम पातो आहे, ऐं ठोड़ वार मुंहिंजा ज़बरदस्त आहिनि। मां ठोड़ बि अलाह तुंहिंजी रज़ा लाइ करायां थो। जॾहिं बंदो यार 2.5 लख रुपया ख़र्च करे वञे थो, 3 लख रुपया ख़र्च करे वञे थो, सिर्फ़ु वारनि खे असां छा कंदासीं? अलाह जी रज़ा खे वसूल कयो। ऐं जेके उमिरि ते वञनि था उन्हनि खे ख़ासि तौर ते नसीहत कयां थो। हे साईं वटसट लॻी पई यार, को सेल्फी फ़ोटू वीडियो, ख़ुदा जा बंदा कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। अलाह जो कसम आहे, पैसा जेके 2.5 लख भरे वञनि था न, अफ़सोस हिते असांखे थिए थो। पैसा यार नॉर्मल न आया आहिनि ज़िंदगी में, अलाए पोइ नसीब थिए या न थिए। त वञो, सिर्फ़ु मक़सूदु इहो बनायो त उते वञी करे सिर्फ़ु इबादत करणी आहे। काफ़ी असांजा दोस्त वेंदा बि आहिनि, अलाह ताला सभिनी जो उमिरो जेको आहे क़बूल करे। काफ़ी वेंदा आहिनि। पहिरियों ॾींहुं जेको आहे ॾाढी शौक़ु सां हरम में अंदरि नमाज़ पढ़ियूं, ॿिए ॾींहुं बि पढ़ियूं, 3 ॾींहुं बसि पोइ उते रूमनि ते बि साईं वॾो असांजो रूम परे आहे, मां उते ई नमाज़ जेको आहे मां पढ़ां। या वरी पोइ ज़्यादा चकर दोस्तनि ॾे चकर, माइटनि ॾे चकर। अलाह जो कसम आहे, हे जेको अलाह ताला वक़्तु ॾिनो आहे, वॾो वक़्तु क़ीमती आहे। कोशिशि कयो अलाह ताला तव्हां सभिनी खे उमिरि ते घुरण जी सादत अलाह ताला नसीब करे। तमामु मुस्लमान खे कोशिशि उते इहा बनायो, उते जीअं जो पहुचो न, सभु नमाज़ूं जेको आहे हरम में अंदरि पढ़ण जी कोशिशि कयो। सभु नमाज़ूं, फजर नमाज़ पढ़ी करे, इशराक पढ़ी करे, ऐं अहिड़ी तरह ज़िक्र अस्कार करे पोइ वञो पंहिंजे रूम ते, आराम कयो। ज़ोर नमाज़ खां पहिरियों उते पहुचो। पोइ ज़ोर खां बाद में मां त चवंदो मामूली इहो बनायो, ज़ोर बि पढ़ो, असर बि पढ़ो, इशा बि पढ़ो, मग़रिब बि पढ़ो, इशा खां बाद में वरी पंहिंजे रूम ते हलिया वञो। छाजे करे इहे मौक़ा बार बार ज़िंदगी में न मिलंदा। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? हिते पंहिंजी जामिया मुदस्सिर मस्जिद में नमाज़ पढ़ीसीं न, साईं मुजीब रहमान जे पोयां 27 नमाज़ूं जेको काउंट थींदियूं। हरम जे अंदरि नमाज़ पढ़ियव न, 27 न आहे, हाणे हिते 1 लख नमाज़ काउंट थी कई वञे। त ॻाल्हि साईं नंढी आहे वॾी आहे? हे तमामु वॾी आहे। त अहिड़े जेको आमाल खे, अफ़ज़ल आमाल खे कोई बि छॾण जी कोशिशि न करे। उमिरि ते वञो, कंहिं क़िस्म में कोई बि लाइन न कयो, फ़ोटू त कढण जी कोशिशि न कयो यार। हाणे त ॿुधो आहे अलाए इहा ॻाल्हि सची अलाए छा कूड़ी आहे। असां बि ईअं थोरो सोशल मीडिया ते ॾिठो आहे त बैन लॻो आहे हाणे उते। साईं हाजी साहिबु इहा ॻाल्हि सही आहे? चवनि था असां बि ईअं जेको ॿुधी आहे, अलाह करे ईअं थी वञे, ख़ुदा करे ईअं थी वञे। ॾिसो हरम जेको आहे मुक़दस हिकु जॻह आहे। असांजा टोटली मुस्लमान, ख़ासि करे सिंधी ते न, पर सभई इंडोनेशिया वारा, हर हिकु दुनिया जा मुस्लमान, औरतूं बि मर्द बि, सिर्फ़ु वीडियो में लॻा पिया आहिनि। मोबाइल लाइ न त मां तव्हांखे ॾेखारियां। हे हरम जे अंदरि बीठा आहिनि साईं, हे ईअं लॻी पई आहे हरम जे अंदरि। ख़ुदा जा बंदा पोयां क़ाबू आहे यार, कुझु त ख़ुदा जो ख़ौफ़ कयो वञे न। हे पोयां क़ाबू आहे। मां चवां थो ॾिसो माण्हुनि खे अलाए छो उते थोरो हया अचणु खपे, थोरो। हाणे हिते असांजी हे मजबूरी आहे, असां रिकॉर्ड लॻायो आहे। मुजीब रहमान खे कंहिं क़िस्म में कोई बि बिल फर्ज़ अॻ में शौक़ु हुयो त ठीकु आहे, हाणे शौक़ु न आहे। हे रिकॉर्ड थियनि था, चवंदो पब्लिक ताईं मसाइला पहुचनि था। न त असांखे बि शौक़ु कंहिं क़िस्म में कोई बि न आहे त हिते रिकॉर्डिंग को लॻाई वञे। अरे हे मस्जिद जे मुक़ाबले में हरम जेको आहे वॾी वैल्यू थो रखे। उते वञंदासीं, हे लॻी पई आहे मोबाइल सेल्फी। हे मर्द पंहिंजी जॻह ते, मर्द त मर्द आहिनि, पर औरतूं बि पाण जेको आहे रिकॉर्डिंग में लॻी पियूं आहिनि। हे रिकॉर्डिंग लॻी पई आहे। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो।
इन जे करे असांजा काफ़ी जेको हितां उमिरि ते वञनि था न, औरतूं या मर्द, अॻे अलाह जो कसम आहे कुझु पहिरियों जेको ॿुधंदा हुआसीं माण्हू उमिरि खां मोटी ईंदा, वॾो असरु हूंदो हुयो, वॾे वॾो असरु हूंदो हुयो। पहिरियों जॾहिं मोबाइल वारो सिस्टम न हुयो न, वॾो असरु ईंदो, नमाज़ उनजे चेहरे मां बाक़ाइदे असरदार थींदो हुयो त हे उमिरो करे वियो आहे, 15-20 साल पोइ ते वञो त हाणे उमिरि खां मोटी था अचनि त नमाज़ूं ई नथा पढ़नि। त जंहिं तरीक़े सां विया हो, जेको तव्हां तरीक़ो इस्तेमालु कयो आहे न, पोइ तव्हांखे बरक़त बि ओड़ी मिली आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में रोज़े ते वञनि थियूं, ख़ासि करे हाणे त मुस्लमान जूं औरतूं पागल चरियूं थी पियूं आहिनि, सफ़ा चरियूं। पोइ अलाए पॉपुलर थियण जो शौक़ु आहे, फैन वठण जो शौक़ु आहे, फॉलोअर्स खे वधाइण जी ज़रूरत आहे। पोइ हाणे अक्सर माण्हू वञनि था असां जीअं थोरो मशहूरु थियूं, ख़ुदा जा बंदा इन जॻह ते माण्हू वेंदो आहे, ख़ुदा गुनाह माफ़ु करे, अलाह जी रहमत जो हुसूल मिले। ख़ुदा जो कसम आहे, हरम में दाख़िल थियणु मामूली ॻाल्हि न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी जे अंदरि दाख़िल थियणु नॉर्मल ॻाल्हि न आहे। उते वञी करे जेकॾहिं बेअदबी कयो था न, ख़ुदा जेको आहे अहिड़ी ठोकराणी चईंदो, ज़िंदगी में उमिरि लाइ सिकंदव, पोइ सिकंदव। त जेको मजमो हे आहे, जेको इहा मूंखे ॿुधे थो, ख़ुदा जे वास्ते उते वञो था, उते कंहिं बि मोबाइल खे यूज़ न कयो, ख़ासि करे रिकॉर्डिंग थी। कहिड़ी यारनि जी ज़रूरत आहे? जेको उमिरि जो आकाम आहे उहो त अदा थी वियो न, मूंखे अलाह खे राज़ी करिणो आहे न। हे दोस्त ॾिसनि यार, वाह वाह साईं, मुंहिंजी प्रमाण उमिरि थी वियो आहे, ॾाढो VIP WhatsApp वीडियो आयो आहे, हिननि दोस्तनि जी अगरि मां वाह वाह कयनि त पोइ त मुंहिंजो उमिरि वियो। दिलि जे अंदरि जेकॾहिं वाह वाह आई त पोइ हिकिड़ो अमल आहे, अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अदा फरमाए। असांजे ॻोठ में कुझु माण्हू आहिनि जेके पंहिंजी नाबालिग नियाणियुनि जे हथ जी पचियल मानी न आहिनि खाईंदा, ऐं चवंदा आहिनि त नाबालिग न बालिग नियाणी जे हथ जी पकल मानी हराम आहे। छा उहो अमल दुरुस्त आहे या न? बालिग जेकॾहिं नियाणी आहे, उहा घर में मानी पचाए थी, त उनजी मानी हथ वारी कंहिं क़िस्म जी कोई बि हराम न आहे। सम्झ ॻाल्हि आई साईं? हे काफ़ी ॻोठ में आहिनि न सूफ़ी, पर हिनखे असां जेसिताईं उथारींदासीं न, तेसिताईं इन जे हथ जी मां मानी बि न खाईंदुमि। बिल्कुलु ग़लति आहे इहो, इस्लाम हुकुम ॾिनो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेतिरो जल्दी थी सघे निकाह कयो। प्लस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बि फरमायो त जोड़ वारो मुड़ुस बि त मिले न, को माण्हू बि त भलो मिले न जंहिंखे ॾियूं। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ैद लॻायो, ए अली निकाह पढ़ाइण में, निकाह कराइण में कंहिं क़िस्म जो कोई बि देरि न कजांइ, मगर जॾहिं औरत खे जोड़ वारो मुड़ुस मिली वञे। जोड़ मां छा मुराद आहे? त जेकी औरत जी फैसिलिटी आहे, औरत पाण आलिमियाणी आहे, हाफ़िज़ियाणी आहे, नमाज़ी पाबंद आहे, इनखे हिकु चरसी सां निकाह कयो, इहो भलो आहे? त साईं हाणे अहिड़ो को जॾहिं रिश्तो अचे, थोरो टाइम बि त लॻंदो न साईं, टाइम लॻंदो न लॻंदो? न्याणी बालिग थींदी, को ॾिसणो पवंदो न यार, को चङो मिले न। हे चरसी त काफ़ी जेको आहे फिरंदा वठनि था, बदमाश लोंडा लपाटा त काफ़ी जेको आहे फिरंदा वठनि था, त न्याणी उन्हनि जे हवाले त न आहे करणी न। पोइ ॾिसणो आहे, शरीर गुंजाइश ईंदी आहे त तव्हां ॾिसो, उन्हनि जे मथां वबाल आहे। पोइ बि औरत जे हथ जी मानी हराम न आहे थींदी, कंहिं चयो आहे? औरत जे हथ जेकर न्याणी बालिग थी वई आहे, उहा घर में मानी पचाए ॾिए थी, खाइणु बिल्कुलु दुरुस्त आहे, मानी कंहिं क़िस्म कोई बि हराम न आहे। हिकिड़ो बंदो लायानी करे, हिकिड़ो बंदो इंतिहाई वॾी लायानी करे, न बसि मां पंहिंजी न्याणी जो निकाह न कराईंदुमि। हिकु मूंखे कंहिं ॿुधायो, चए असांजो पीउ आहे वॾो को ज़ालिम अचे, कंहिं औरत वॉइस ज़रिए ॿुधायो, छो त हे असांजा काफ़ी नंबर लॻल आहिनि न, उन में सुवाल जवाब अक्सर ईंदा रहंदा आहिनि। हिकु औरत ॿुधायो, चए मुंहिंजी उमिरि जेकी आहे उहा तक़रीबन 30 साल जे करे थी वई आहे, जॾहिं बि पीउ खे चवंदा निकाह करा, चए असांखे लाहे मुचड़ण सां थो वठे, लाहे मुंहिंजो माजूम दजाल त न आहे भला ज़ालिम। जॾहिं बि ॾिसो, जॾहिं बि चए असां न्याणियूं असां त नथियूं चई सघूं, असां पंहिंजे अमड़ खे चऊं था त नेठि हेॾी सारी असांजी वॾी उमिरि थी वई, असांजो निकाह किथे कराए, चए असांखे चए थो बिल्कुलु चुप करे वेही रहो। त इहो तरीक़ो बिल्कुलु ग़लति आहे। न्याणी बालिग थिए, फौरी तौरु कोशिशि बंदो करे, जिते बहितर रिश्तो मिले थो, ऐं पाण चओ कोई मसइलो न आहे। असांजा काफ़ी जेको आहे रिश्तेदार या अहिड़ी तरह असांजा अज़ीज़ या असांजे इलाइक़े वारा, उहे चवंदा न साईं हाणे मां कीअं हिन खे रिश्ते लाइ चवां, मां हिन अॻिले बंदे खे कीअं रिश्ते लाइ चवां। ख़ुदा जा बंदा कोई मसइलो न आहे, न्याणी तुंहिंजी वेठी आहे न, न्याणी वेठी आहे न। हाणे काफ़ी माण्हू इन में कीॿाईंदा आहिनि, न साईं मां कीअं चवां। ख़ुदा जा बंदा तोखे चवणो पवंदो, तूं साहिबनि खां वधीक त न आहे,
तूं साहिबनि खां वधीक त न आहे। उहो मां वाक़ियो पहिरियों ॿुधायुमि त हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु जी न्याणी उनजो मुड़ुसु जेको आहे इंतकाल करे वियो। इन खां बाद में हज़रत उमर रज़ी अलाह ताला साहिबनि ॾे आयो, चई मुंहिंजी न्याणी जी इद्दत कंप्लीट थी वई आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे फरमाई तूं निकाह करणु चाहीं थो? हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमाए त मां सोच वीचार कंदुमि। ऐं सोच वीचार खां बाद में हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमाए मां न कंदुमि निकाह। ऐं पोइ वरी हज़रत उस्मान रज़ी अलाह ताला खे चयूं। मुख़्तलिफ़ साहबा जे तरफ़ ॾिसो हज़रत उमर रज़ी अलाह ताला केॾो वॾो जलाली साहबी आहे, पर साहबा ॾिठो इन मामले में कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न कबो, वियो पाण। ऐं बाद में चयूं न, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरफ़ आया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां तव्हांखां जेको आहे रिश्तो वठां थो। साहबा पाण रिश्तो पेश कनि था। ऐं 1400 साल खां बाद में अड़े साईं मां कीअं रिश्तो हिनखे अॻिले खे ॿुधायां? बाबा जेकॾहिं को भलो आहे बहितर रिश्तो आहे, अॻिला मर्द ई आहिनि, तूं हुनखे चई सघें थो त मुंहिंजी न्याणी बालिग़ थी वई आहे, मां रिश्तो करणु चाहियां थो, कोई भलो रिश्तो मिली वञे त मूंखे ॿुधायो। त कोई बि जेको आहे साईं इन में शर्म हया जी ज़रूरत न आहे। ईअं कंदासीं न्याणी जी ज़िंदगी जेको आहे तबाह थी वेंदी। अलाह ताला सम्झ नसीब अता फ़रमाए। कुझु माण्हू चवंदा आहिनि त मरण खां पहिरियां 40 ॾींहं माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी आहे त असां मरंदासीं। छा इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे? बिल्कुलु कूड़ी आहे। मरण खां जेकॾहिं 40 ॾींहं पहिरियां ख़बर पइजी वञे हा त इहो 40 ॾींहं मस्जिद में वेठो हुजे हा। मरण खां जेकॾहिं 40 ॾींहं पहिरियां ख़बर पई आहे न त ख़ुदा जो कसम तव्हां पंहिंजी जॻह ते मुजीब रहमान निकिरे ई न मस्जिद खां, ख़बर न पवंदी असांखे कंहिं क़िस्म में कोई बि। इन शइ खे अलाह ताला मख़फ़ी रखियो आहे। क़ुरान हकीम में अलाह ताला फरमायो वमा तदरी नफ़्सुम बे अय्ये अर्ज़िन तमूत। कंहिं बि इंसान जे मथां जॾहिं मौत वाक़िअ थींदो आहे, कंहिं बि सरज़मीन ते कंहिं इंसान खे ख़बर न आहे। इन अल्लाह अलीमुम ख़बीर, बेशक अल्लाह ताला ई उनजो मौत ॼाणींदो आहे। अल्लाह ताला के इल्मु आहे। बाक़ी 40 ॾींहं पहिरियां जेकॾहिं ख़बर पए त पोइ हे कांगू वारे होटल ते वेही करे शर्त करियां हा। साईं होटल हलियो वियो आहे कांगू साहिब जो, होटल बंदि थी वियो आहे। ग़रीब जो बंदि थी वियो यार। इन लाइ बि ग़रीब लाइ दुआ कयो अल्लाह ताला इनखे नमाज़ में यादि कोई शायदि साथी ॾियाराए। छो त हालात थी वेंदा आहिनि अहिड़ा, हर हिकु मुस्लमान जा थी वेंदा आहिनि। कोई पोइते पइजी वेंदो आहे, कोई अॻिते अची वेंदो आहे। इहो टेंशन इंतिहाई थोरो आहे। दुनिया में मुजीब रहमान जो किरोड़ गुम थी वञे, ज़वाल अची वञे न, मुजीब रहमान कंहिं हद ताईं कंट्रोल करे वेंदो। अल्लाह जो कसम आख़िरत जो नुक़सानु बर्दाश्त न करे सघंदासीं। दुआ घुरो त अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि खे आख़िरत जे नुक़सान खां महफ़ूज़ रखे। अगरि कोई शख़्स पैसा उधारा वठी करे पोइ न ॾिए त उनखे छा करणु खपे? माफ़ु करे छॾियोसि बसि, ॾिनोसि छो पोइ? पैसा उधारा वरी हिन ज़माने में साईं मुजीब रहमान जे लाइ केतिरा खाई विया आहिनि। मां बि माण्हुनि खे ख़ौफ़ नथो थिए न। उहो ईअं नथा ॾिसनि त 5 वक़्त जेको आहे हिन मुसले ते बीठो आहे, मथां को बदुआ ॾेई विझे, मां जाओ खाई विया पैसा। तव्हां पैसा ॾींदा हुआ त भले, कोई टेंशन न आहे। पैसा साईं जेकॾहिं कंहिंखे ॾिना आहिनि उहो बंदो वापसि करण जी कोशिशि करे। अगरि न कंदो मज़े जी ॻाल्हि थो ॿुधायां। अगरि हिन दुनिया में कोई बि मुजीब रहमान जो 1000 खाई वियो, मूंखे न ॾिनई, क़यामत ॾींहुं मूंखे 1000 रुपए जो नेकियूं जेको आहे ॾींदो। क़यामत ॾींहुं मूंखे 1000 जो नेकियूं ॾींदो। ऐं उते ॾियणु इंतिहाई मुश्किल आहे। दुनिया में 1000 रुपया मोटणु इंतिहाई आसानु आहे। त जंहिंखां उधर वरिती आहे न त महल सां उनखे ॾियण जी कोशिशि कयो। जेकॾहिं कोई बि गुंडागर्दी थो करे न, पैसा नथो ॾिए। पोइ हिकु आलिम पंहिंजे किताब जे अंदरि हिकिड़ो फ़ाइदो लिखियो हुयो, चए जेकॾहिं कोई बि बंदो कर्ज़ु वठी करे कर्ज़ु ॾियण जी कोशिशि नथो करे, गुंडागर्दी थो करे, दादागिरी थो करे, पोइ हीअं कयोसि, का बि उनजी शइ हथु चढ़ी वञे, तव्हांजी का बि शइ तव्हांजे हथु चढ़ी वञे न, मोटरसाइकिल हथु चढ़ी वञे, कार हथु चढ़ी वञे, हा मोबाइल हथु चढ़ी वञे, वञी करे मार्केट में खपाए करे बक़ाया पैसा हथ में ॾेई छॾियोसि। हा, जेको गुंडागर्दी थो करे न उनखे ईअं गुंडागर्दी करे ॾेखारियोसि। ऐं तव्हां बि हक़ थियो, तव्हां चोरी त नथा कयो। पहिरियों सम्झो त बाबा तोखे जीअं मुश्किल में मां पैसा ॾिनमि न, मूंखे पैसा ॾे। कंहिं साहिबी फरमायो या रसूल पंहिंजे हक़ जे लाइ तलवार खणी कीअं? अल्लाह जे नबी फरमायो ठीकु आहे, पंहिंजे हक़ लाइ तलवार था खणो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ठीकु आहे, पंहिंजे हक़ लाइ तव्हां तलवार खणी सघो था। पोइ बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साहिबा माफ़ी ऐं सुलह में बहितर आहे। हा, जेकॾहिं कोई नौजवान अहिड़ो तरीक़ो इस्तेमालु थो करे न, अॻिलो बंदो गुंडागर्दी करे थो पैसा नथो ॾिए, कॾहिं बि का मोबाइल हुनजे हथ अची वञे न, वञी करे रेड करायोसि,
रेड कराए खपाए करे बकाया चयोसि तुंहिंजा 1500 पता आहिनि खणी करे हलियो वञ। छाजे करे ॾिसो यार अॻिलो जे पैसा वरिता आहिनि उनखे बि थोरो शर्म थियणु यार खपे, थोरो ॾिसो न उसूल एतबार सां थोरो उनखे शर्म थियणु खपे त इन बंदे मुंहिंजी उन टाइम हेल्प कई आहे जंहिं टाइम मां मुशक़त में हुयुमि, उन टाइम हिन मूंखे 10,000 ॾिना आहिनि जंहिं टाइम मां इंतिहाई वॾो परेशान हुयुमि, त हाणे कम से कम मुंहिंजो हक़ आहे हिनखे मां वापसि कयां। अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए।